الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. وقال النبي صلى الله عليه وسلم الصلاة معراج المؤمنين صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على محمد بعدد من صلى وسلم وصل عليه بعدد من كاد وقام وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آل طاعتك أجمعين آمين. सूरह रजब 1446 हिजरी मुताबिक 17 जनवरी 2025 सूरत बनी इसराइल जी हिकिड़ी आयत पहिरीं आयत जंहिंमें अल्लाह से नबी साईं जे मेराज जो वाक़ियो बयानु फरमायो आहे, नबी साईं जे सैर व तफरीह जो वाक़ियो बयानु फरमायो आहे। फरमाई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, पाक आयो ज़ात जे पंहिंजे बानी खे सैर करायो घुमायो, लैलन रात में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद हराम खां काबतुल्लाह मक्का मुकर्रमा खां मस्जिद अक़सा फ़लस्तीन बैतुल मुक़द्दस, किथे मक्को किथे फ़लस्तीन। अल्लाह से कुरान में फ़लस्तीन जो अॼु ज़िक्र करे छॾियो, उन मस्जिद अक़सा जो ज़िक्र करे छॾियो आहे जंहिंखे गज़ा जा मासूम मुजाहिद नंढड़ा ॿार हिफ़ाज़त करे बीठा आहिनि। सर्दीअ में बेघर, उस में, सर्दीअ में, सीउ में सड़नि पिया परचनि पिया त अल्लाह तुंहिंजे घर खे न छॾींदासीं, शहीद थी वेंदासीं, तुंहिंजे इन घर जी हिफ़ाज़त कंदे, मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त कंदे मरी वेंदासीं, कोई ते न कंदासीं। सलाम आहे उन फ़लस्तीन जे मुजाहिदनि खे, गज़ा वारनि खे। असांजी उम्मत मुस्लिम पूरी दुनिया जा मुस्लमान मुल्क बेग़ैरती जो मुज़ाहिरो कनि पिया, उन्हनि में ज़रे जो भी ईमान कोन्हे। ऐं पाण खे बि चवां, पूरी दुनिया जा मुस्लमान इज़राइली अमरीकी शयुनि जो बाइकाट करण लाइ बि चङी तरह तयारु न आहिनि, के कनि था त के न। 50%, 20%, 100% बाइकाट बि कोन्हे थियो, पर अल्लाह उन मस्जिद अक़सा जे मुजाहिद जी मदद जेका कई, लॉस एंजलिस में जेका बाहि लॻी, तमाम फ़लस्तीन जे गज़ा में 3000 एकड़ ते घर तबाह कया। अल्लाह तव्हांजा 3940 एकड़ खां अञा हले पियो। 11% बाहि ते कंट्रोल अञा न आहे। लिबरल तबिको, बेदीन तबिको, दुनिया जा अयाश ऐं मस्त पसंद माण्हू अॻे चवंदा अमेरिका खे बदुआ नथी लॻे, तव्हां मौलवी थी इज़राइल तबाह नथो थिए, पिटणा त ॾाढा आहियो। हाणे जो लॉस एंजलिस में बाहि लॻी, मौलवी ख़ुशियूं पिया मल्हाइनि, अल्लाह तो करे ॾेखारियो। चिड़ तव्हां हाणे ख़ुशि छो था थियो? अड़े ख़ुशि न थियो, ॿियो छा थियो? उन फ़लस्तीन जे गज़ा जे मासूम मुजाहिद जो बदिलो अल्लाह साईं इहे बाहि जे ज़रिए वरितो। पूरी अमेरिका जूं ॿियूं 7 रियासतूं, उन्हनि में बि शुरू थी वियो अज़ाब। अल्लाह वटि हिसाब किताब आहे, ईअं देर न आहे। फरमाई मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं, बैतुल मुक़द्दस ताईं, उन फ़लस्तीन ते अल्लाह से पंहिंजे प्यारे हबीब खे एॾो वॾो ॾींहंनि जो सफ़र, कई ॾींहंनि जो सफ़र हिकिड़ी राति में करायो। पर अल्लज़ी बारकना हौलहू, असां मस्जिद अक़सा जे इर्द गिर्द बरकत रखियो। लिनुरियहू मिन आयातिना, तां तोखे पंहिंजो निशानियूं ॾेखारियो करणा। इन्नहू हुव समीउल बसीर, अल्लाह ॿुधंदड़ बि आहे, ॾिसंदड़ बि आहे। ॿियनि नबियुनि जो मेराज फर्श ते थियो, मथे कंहिंखे न घुरायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के बाहि जे आड़ा में अल्लाह साईं मेराज करायो, जन्नत गुलज़ार करे ॾिस। निमरूद वारा जॾहिं इन्हनि बाहि जे आड़ा में उछलियो, अल्लाह साईं दीदार करायो, मेराज करायो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे छुरीअ जे हेठां पंहिंजो दीदार कराई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तूर सीना जबल ते दीदार कराई, पर मदीने वारे मीर खे पाण वटि घुराए दीदार कराई। ॿियनि जो फर्श ते मेराज थियो, मदीने वारे मीर जो अर्श ते पाण वटि घुराए मेराज थियो। असांजो नबी आला ऐं उत्तम ऐं वॾे शान वारो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी उम्मे हानी जे घर हुआ।
अल्लाह ने जिब्रील खे हुकुम कयो जन्नत मां बुराक सवारी जेका एॾी तेज़ जो जिते नज़र पवे उते पहुची वञे। माना असांजी नज़र हिकिड़े सेकंड में किलोमीटर ते पहुची वेंदी, जिते नज़र पवे उते पहुचे। एॾी तेज़ सवारी ते अल्लाह साईं जिब्रील अमीन खे जन्नत मां इहा सवारी काए वञ। हुज़ूर साईं खे हुज़ूर से पहुता, हुज़ूर साईं खे अर्ज़ कयो त अल्लाह से तव्हांखे सफ़र लाइ हुकुम कयो, मेराज लाइ हुकुम कयो, सैर सफ़र साईं जन निकिता। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते जो विया, बैतुल मुक़द्दस पहुता। 1,24,000 अंबिया खे इमामत कराई, 1,24,000 नबियुनि जी इमामत मदीने वारे पीर कराई। उमिरि में नंढो इमामत सभिनी जी करायो ऐं उन्हनि अंबिया सां मुलाक़ात कयो। अंबिया सां उते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात थी ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मरहबा ख़ुश आमदीद तोखे चऊं था। सभिनि नबियुनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुश आमदीद चयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में जो हलन पिया, साईं जन खे 3 बर्तन पेश कया, पाणीअ जो, उन मां पाणी पीतऊं कुझु, खीर जो ढुक खीर जो भरियो ऐं बाद में शराब जो बर्तन पेश कयो। साईं जन खे हथ या कुर्से रहे। जिब्राइल अमीन अर्ज़ कयो साईं जे तव्हां इन शराब मां पियो आहे त तव्हांजी उम्मत वञा सवाइ चंद माण्हू जे ॿियो तव्हांजे पुठियां केरु लॻी न, तव्हां इन खां परे रहियो। इहो सुतत ई अल क़रीब अल्लाह से तव्हांजी उम्मत ते हराम करे छॾे। शराब हराम, शराब हलाल न आहे। पोइ अलॻि ॻाल्हि आहे त मुस्लमान कंपनियूं फैक्ट्रियूं मुस्लमाननि जूं ठाहिनि उहे था, बाक़ी आहे हराम। खपाइनि बि उहे था, पियनि बि उहे था। जिन गैर मुस्लमानी परमिशन ते मिले थो उहे घटि, असां वारा एॾो 24 कलाक मस्तु लॻा पिया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हलिया त हिकिड़ी ज़ेवरनि सां पहिरियल हार सिंगार वारी औरत साईं जन खे सॼो। साईं जन जवाबु ॾिनो। जिब्राइल अमीन अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल, अव्हां जेकॾहिं उनजे सॾ ते जवाबु ॾियो आहे त तव्हांजी उम्मत आख़िरत खे छॾे दुनिया जे पुठियां लॻी। तव्हां भलो कयो उनखे जवाबु ॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे सफ़र लाइ वेंदे ॾिठऊं हिकिड़ी क़ौम में त उन्हनि खे पथरनि सां उनजा मथा चीरिया पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कई त ही कहिड़ा जिन जा पथरनि सां मथा चीरिया पिया, वरी उहे मथा ठीकु थी वञनि, सही साल वरी पथरनि सां चीरिया वञनि, कहिड़ी तकलीफ़ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो जिब्राइल अमीन साईं तव्हांजी उम्मत जा बेनिमाज़ी, ॾिसो निमाज़ जी असांखे परवाह ई कान्हे। अल्लाह रब कई होटलुनि ते वेठा आहियूं, कचहरी ते वेठा आहियूं, महिमान सां वेठा आहियूं, परवाह ई कान्हे। अहिड़ी हालत आहे जेसि ताईं क़यामत क़ाइमु थिए तेसि ताईं मथा पिया चीर मारा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हलिया, ॾिठऊं त हिकिड़ी क़ौम आहे मर्द औरतूं हलाल पकल गोश्त छॾे हराम कचे गोश्त खे पिया खाए। साईं जन फरमायो ही केरु? जिब्राइल अमीन ॾिसो ही तुंहिंजे उम्मत जा बदकार मर्द ऐं औरतूं पंहिंजी घरवारी खे छॾे ॿिए हंधि ज़िनाकार कंदा हुआ, पंहिंजे मुड़ुस खे छॾे ॿिए हंधि औरतूं ज़िना कराईंदियूं अथनि। उनजी हालत आहे त हलाल ऐं पके गोश्त खे छॾे करे हराम ऐं कचो गोश्त। अल्लाह से असांखे इन गंदे कम खां बचाए, उम्मत मुस्लिमा खे बचाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मेराज जे सफ़र कंदे कंदे अॻिते ॾिठऊं हिकिड़ो हमरा वज़न खणी नथो सघे काठियुनि जो, वरी खोले गठड़ी वरी तो काठी विझेसि, खणी पहिरीं बि न पियो सघे, वरी पियो विझेसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई ही केरु? जिब्राइल अमीन ॾिसियो ही उम्मत जा ख़यानत कंदड़ माण्हू, को अमानत खे ख़यानत करे सघे, ख़यानत वारे जी आदत। अल्लाह साईं उम्मत मुस्लिमा खे ख़यानत खां बचाए। ख़यानत वॾो मर्ज़ आहे, ॿियो को न ॾिसे उहो न पुॼी सघे। अल्लाह त ॾिसे थो अमानत में ख़यानत करणु, पराई शइ खे खाई वञणु, हुन मोमिन सम्झी ईमानदार सम्झी ॾिनो, हिन हड़प करे छॾी,
हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इमामनि खे बैतुल मुक़द्दस में इमामत कराई अंबिया किराम खे ख़ुशी इहो एज़ाज़ हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अल्लाह जी हमद ई सना करे ख़ुद बोलो फरमाए अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन। सब तारीफ़ गुण ज़ात जो जे मूंखे रब रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो सारे जहान लाइ इंसाननि हैवाननि जिन्ननि परिंदनि पखियुनि जो जेको बि आलम आहे जहान आहे सभिनी लाइ अल्लाह सिंह रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो को बि नबी रहमतुल लिल आलमीन करे न मोकिलियो हद ऐं इलाइक़े ख़िते लाइ रहमत हो पूरी जान लाइ रहमत मदीने वारो मीर फरमाई काफ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरा पूरी इंसानियत लाइ ख़ुशख़बरी ॾींदड़ विञाईंदड़ ख़ुशख़बरी ॾींदड़ जन्नत जी उम्मतिन उख़रिजत लिन्नास मुंहिंजी उम्मत खे अल्लाह से बहितरीन उम्मत करे बणायो आहे जेके माण्हुनि जे नेकी लाइ कढिया विया ही उम्मत बहितरीन उम्मत आहे अहिड़ी उम्मत आहे जंहिं उम्मत लाइ ॿियनि नबियुनि तमन्ना कई त अल्लाह जी असांखे हिन उम्मत हिन ही उम्मत असांखे मिली हिन उम्मत जे लाइ नबियुनि जी चाह थी फरमाई वजअल उम्मती वसतन मुंहिंजी उम्मत खे अल्लाह से आदिल करे मोकिलियो दरमियानो करे मोकिलियो विच में मोकिलियो अदल वारो इंसाफ़ वारो वजअल उम्मती हुमुल अव्वलून वल आख़िरून ही आख़िरून ही मुंहिंजी उम्मत पहिरीं बि आहे त आख़िरी अचण जे एतबार सां आख़िर में आहे आमाल ऐं सवाब ऐं बदिले जे एतबार सां पहिरीं उम्मत आहे फरमाई व शरह अली सदरी अल्लाह से मुंहिंजे सीने खे खोले छॾियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहिड़ो वज़ाहत ऐं सम्झाणी हुई जो इनकार करे न सघंदो अल्लाह से जो शरह सदर करे छॾियो असां बि हाणे दुआ घुरंदा अल्लाह से असांजे सीने खे खोलिजे अॻे खे पंहिंजो मक़सदु सम्झाए सघो पंहिंजी ॻाल्हि ॼाण त केॾी हुजे अॻे खे सम्झाए न सघे थो आहे ॼाण कम जी कोन्हे का फरमाई वज़फ़ी विज़री अल्लाह से मूं तां बोझ हटाए छॾियो परेशान डिप्रेशन जो मरीज़ आहे थोरी ॻाल्हि ॿुधाई सॼो ॾींहुं परेशान आहे परेशान माण्हू छा कबो कुझु बि न फरमाई वरफ़ अली ज़िक्री अल्लाह से मुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾियो नमाज़ में ज़िक्र क़ुरान में आज़ान में मदीने वारे जो मीर ज़िक्र हले ई हले पियो ज़िक्र ख़ैर हले पियो फरमाई वजअलनी फ़ातिहुम व ख़ातिमा अल्लाह से मदीने वारे मीर खे फ़तेह वारो नबी बणायो ऐं आख़िरी नबी बणायो ख़ातमुल मुरसलीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को नबी नहीं हिन उम्मत खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 8 शयूं अता कयूं जेके कंहिंखे न अता कयूं पहिरियों इस्लाम जेको इस्लाम अल्लाह से पसंदि कयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियो ॿियो हिजरत दीन ख़ातिर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे मदीने हिजरत कई हाणे जेको माण्हू हिजरत करे दीन ख़ातिर उहो सुन्नत आहे सवाब जो मां टियों जिहाद कंहिं बि नबी हथियार खणी एलाए कलिमतुल्लाह लाइ दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ न लड़ियो महिनत कई आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी अन नबीउल मुलाहिम ऐं जंगजू नबी आहियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथियार बि खयो हथियार खणणु हथियार न खणणु सुन्नत अंबिया मंझि आहे ईअं दुरया हथियार हुजे ई न ऐं फरमाई आइदुल मस्ततातुम मिन कुव्वत तव्हां पाण वटि हथियार जी जेतिरी ताक़त अथव उहा रखो सवारी जेतिरी ताक़त अथव भली रखो हथियार जी जेतिरी ताक़त रखो ॿ फ़ाइदा थींदा तुरिबून बि अदुवल्लाहि व अदुवकुम अल्लाह से जो पंहिंजा दुश्मन बि विझंदव पोइ अल्लाह जा दुश्मन बि विझंदव हथियार हूंदो त भॼी वेंदा पोइ असां हिकिड़ो हाफ़िज़ साहिबु ॾिसे पियो त भाउ राति जो 1 बजे दर खड़कियो 8-10 मायूं मर्द चइबा तव्हां भीतर उछलिया मां चइबो आहे 2 ॿाहिरि आहियूं मां हिकिड़ो जाॻो पिया सभई घर वारा सुता पिया मुंहिंजा ॿार भाउजा तव्हां मायूं ॾिसो मोकिलियो 10-15 मिंट घोड़ कंदे बसी न पिया कर जे भाउ जो वॾो थियो उहो जो रिपीटर खणी ॿाहिरि निकितो खून ॾे खून करे भॼी विया बीठा ई अञा न हुन हलायो न कुझु ॻाल्हायो न चयो रुगो ॾिठो बगा सुबुह जो वरी फ़ैसिलो थियो चइबो असांखे हथियार ताड़ी चई शरीफ़ माण्हू जे दर ते तव्हां बीहंदा रड़ियूं कंदा ॿुधंदा बि कोन सम्झंदा न त पोइ राति जो 1 बजे छा करे तव्हांखे गुलनि जा हार त कोन पाराईंदो हथियार बि न कढे ॿियो छा करे हथियार सां पंहिंजा दुश्मन बि भॼंदा दीन जा दुश्मन भॼंदा हथियार रखणु सुन्नत आहे हज़रत मेर वारा फरमाईंदा हथियार जी परमिशन न थींदी आहे हुकूमत बिना असले वारो हथियार रखो माइन जो सोन खपाए हथियार रखो हज़रत से अब्दुल करीम कुरैशी मेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा सोन खपाए माइन जो हथियार रखो न त कुफर तव्हां ते चढ़ी वेंदो काफ़र दीन जा दुश्मन पंहिंजा दुश्मन धरती जा दुश्मन तव्हांखे लताड़े छॾींदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगजू नबी आहे ये हदीस विसरी पियो रुगो हलवे वारी हदीस
इजाज़त सां मिठियूं याद ॿियो कमु यादि ई कोन्हे फरमाई जिहाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता कई वई निमाज़ सदको ऐं छो रमज़ान जा रोज़ा मुस्तक़िल रोज़ा ई कंहिं बि नबीअ ते फ़र्ज़ न हा सतो अमर बिल मारूफ़ नेकीअ जो हुकुम अठो नही अनिल मुनकर बुराइनि खां रोकण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिह ऐं ख़ातम नबी बणायो वियो ॿिया नबी आख़िरी नबी न हा नबी जी पुॼाणी न हा ऐं अॻियुनि उम्मतुनि खे जेको सदको हूंदो उहो बि सदको बाह ते रखनि मैदान ते रखण जे बाह खाई वञे त क़बूल न त बसि असां वटि छाहे सदको कढी पंहिंजे ग़रीब भाउ खे ॾे ग़रीब भेण खे ॾे ग़रीब मामे खे ॾे चाचे खे ॾे मासी खे ॾे जेके मिसकिन आहिनि पुफी खे ॾे ऐं हुकुम आहे शरीयत में पहिरीं पंहिंजे माइट खे ॾियो ऐं मदारिस इस्लामिया मदरसनि जे तालिब पढ़ंदा पेश मामा मिसकीना उनखे असां सदके जी नीयत सां ॾियूं माना सदको कढूं बि असां खाइनि बि असांजा पंहिंजा अॻियुनि उम्मतुनि खे खाइण जो न हुकुम बाह खाई वई सदको क़बूल आहे बाह न खाधसि सदको क़बूल न आहे माना उन्हनि जो सोन मीन इहे जानवर सड़ी वञनि त क़बूल न त बसि असां कढूं बि पाण खारायूं बि पंहिंजनि खे क़बूल बि पइजी वञे केॾी ॾिसो आसान सहूलियत बणाई आहे ख़ुलासो इहो आहे मेराज जे वाक़े जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अस्सलातु मेराजुल मुमिनीन मुंहिंजे उम्मत जो मेराज निमाज़ नबी जो मेराज अल्लाह जो दीदार थियो असांजो दीदार निमाज़ में ऐं इन निमाज़ ते सुस्ती आहे ॾाढी बसि असां हाणे 27 रजब थींदी ॾिसजो पाड़े जा रोलियूं छोकिरा पिया सॼी राति रुलंदा 15 शबान जी राति फटाका हणंदा इहो असांजो इस्लाम थोरे आहे 27 रमज़ान ते पिया रुलो 25 शबान ते पिया रुलो इहो रुलणु थोरे आहे इस्लाम पोइ सॼी राति बा तस्बीहूं मीलादूं पढ़ो सुबुह जो फजर निमाज़ ख़तमु पढ़ियल लिखियल जाए फ़र्ज़ आम आहे निमाज़ फ़र्ज़ पाबंदी सां पढ़बी उनमें सुस्ती कान्हे उहा माफ़ न आहे नफ़िल जेतिरा पढ़ी सघे पोइ जेकर राति जो 10 ताईं इबादत करे सुम्ही पे फजर जो निमाज़ पढ़े ईअं न सॼी राति पे दुरूद तस्बीह पढ़े नफ़िल पढ़े फ़र्ज़ बि न पढ़े इहा इबादत कम जी न आहे तंहिंजे करे पढ़ियल लिखियल जाए न थियूं सम्झ शूर खां कमु वठूं निमाज़ जी पाबंदी कयूं जंहिंजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताक़ीद बि कई ऐं मेराज में नबी साईं खे निमाज़ 50 वक़्तनि जी निमाज़ मिली हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी कोन पढ़ंदा आहिनि इहे 2 वक़्त बि कोन पढ़ंदा 5 वक़्तनि जो फ़र्ज़ु थियो पर 5 वक़्त सवाब 50 वक़्तनि जो दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़ी तौफ़ीक़ अता फ़रमाए।